डिस्पेंसरी असांजी जी जेको आहे सो इनोग्रेशन कई वई। उते जेके माना आम माण्हू अचनि था कोर्ट में ख़ुदा न ख़ास्ता का एमरजेंसी थी थिए त उन्हनि खे फर्स्ट एड जी ट्रीटमेंट ॾिनी वञे। उन खां पोइ जेको आहे सो ATM कार्ड्स जेके आहे एडवोकेट जे लाइ जेको आहे सो उते असांखे ATM लॻाई ॾिनी वई आहे त जीअं इन एमरजेंसी माण्हू कैश कढे। काफ़ी सारा प्रोजेक्ट आहिनि। इलीगल एडवाइज़रियूं असांजे प्रेसिडेंट्स असांजे जेको आहे सो एडवोकेट्स ब्रादरनि खे उन्हनि जे वेलफेयर जे लाइ ॾिनियूं आहिनि। काफ़ी सारा ऐं लाइब्रेरीअ खे वेल डेकोरेट कयो वियो आहे कम। ऐं कुझु जेके हलंदड़ आहिनि असांजा प्रोजेक्ट, इन जे करे असां सॼी टीम जेका एजाज साहब जी टीम आहे, सॼी तालुकनि जी टीम आहे, जेका PLF जी लॉयर फारम जी टीम आहे, उन्हनि इहो ई डिसाइड कयो त फर्दर जेकॾहिं एजाज साहब खे ॾिनो वञे हिकिड़ो 1 ईयर अञा त पोइ जेके रहियल प्रोजेक्ट आहिनि उहे वेल जे तरीक़े सां थी सघंदा। ऐं असांजो जनरल सेक्रेटरी उहो ऑलरेडी 4 टाइम्स जेको आहे सो जनरल सेक्रेटरी रहियो आहे इन ई बार जो। ऐं भरपूर जेको आहे लीडिंग सां वोट हमेशह खणंदो आहे। उनजो जेको आहे रवैयो आहे वकीलनि सां नफ़ीस, सुठो, प्यार मोहबत वारो, अंडरस्टैंडिंग वारो हूंदो आहे। ऐं उहो प्रेसिडेंट सां माना अंडरस्टैंडिंग सां सुठो कमु कंदो आहे। इन जे करे इहे 2 सीटूं अॼु असां फ़िलहाल अनाउंस कयूं आहिनि। बाक़ी जेके फर्दर आहिनि उहे वरी असांजो जनरल सेक्रेटरी ऐं प्रेसिडेंट कोशिशि कंदासीं त वरी नवां चेहरा अचनि, सभिनी दोस्तनि खे स्पेस ॾियूं ऐं उन्हनि खे जेको आहे सो आणियूं अॻियां ख़िदमत जो मौक़ो ॾियूं।